अंधेर नगरी जी इंतहा ॾिसी, ज़ुल्म जबर ऐं बरबियत ॾिसी, नाइंसाफ़ी ऐं नज़रअंदाज़ करण वारा वर्ताव ॾिसी अखियूं ज़ारो क़तार रोइण ते मजबूर आहिनि। गुरबत, बुख ऐं मफ़लसी खां तंग थी मजबूर ऐं बेवस माण्हुनि खे आपघात कंदे ॾिसी बि मन मातम कंदो आहे। पंहिंजे जाइज़ कमनि लाइ रिश्वत ॾेई बि ऑफिसरनि खे इलाज कंदे ॾिसी जीउ झुरी पवंदो आहे। पढ़ियल लिखियल नौजवाननि खे नौकरी जी ॻोल्हा में दरनि जा धिका खाईंदे ॾिसी बि अंदर जूं छोलियूं वधी वेंदियूं आहिनि। पंहिंजे जिगर जे टुकड़नि जे लाशनि खे घर ताईं पहुचाइण लाइ कुल्हनि ते लाश रखी चंदो कंदे ॾिसी रूह रीहो कंदो आहे। असांजे ग़लतियुनि जो अज़ालो अॼु असां ई करे रहिया आहियूं। ॾोह हुक्मराननि जो नाहे, न की तक जे चूंडियल नुमाइंदनि जो, छो त उन्हनि खे नची कुॾी वोट असां ई ॾेई आला ऐवाननि ऐं असेंबलियुनि ताईं पहुचायो आहे। जेकॾहिं वोट ॾियण वक़्तु कंहिं चङे जी चूंड करियूं हा त अॼु अहिड़ा ॾींहं ॾिसणा न पवनि हा। असां ॿिनि वेलनि जे गभे लाइ वैल में न हुजूं हा, पर असां ज़ाती लाॻापनि खे अहमियत ॾिनी। असां पंहिंजे मुर्शिदनि जे हुकम जो भरम रखियो। असां पंहिंजे राज जे रइसनि ऐं वॾेरनि खे बि रंजाइण नथा चाहियूं। इहो ई सबबु आहे जो केतिरी बि ज़िलत भरी ज़िंदगी छो न गुज़रे, पर वोट वरी बि उन्हनि खे ॾियणो आहे जिन खे असां सालनि खां ॾींदा आया आहियूं। जंहिंजे बंगलनि जे चौंठ ते बि बिना इजाज़त जे क़दम रखण जी असांखे इजाज़त न आहे, पर पोइ बि हू असांजा आका आहिनि। उन करे अहिड़नि जे अॻियां रोइण पिटण तोड़े वेही दाऊं रीहो करणु सभु फज़ूल ऐं बेकार आहिनि। पर कुझु दिलि जो भार हल्को ज़रूरु थी पवंदो आहे। दिलि ऐं दिमाग़ खे चक पाईंदड़ ज़मीर कुझु वक़्त लाइ माठो थी वेंदो आहे। उमर कोराई, मीरपुर माथेरो।